हिते नाज़रवा के अहम ख़बर ॾींदासूं त पीपी अॻवान मख़तूम जमीलुज़्ज़मान चयो आहे त पीपी अॻवाननि खे जल्दबाज़ी खां कमु न वठणु घुर्जे। सिंध टीवी सां कयल ॻाल्हि ॿोल में मख़तूम जमीलुज़्ज़मान चयो त ज़िले सदर सैयद अली हुसैन शाह जामोट ख़ानदानी माण्हू आहे। असांजी फैमिलियुनि में बि वेझड़ाई रही आहे। बरसात दौरान ॾुखे वक़्त में बि असां सां गॾु हो। उन मथां अदी फरियाल ऐं आसिफ अली ज़रदारी जा केतिरा ई थोरा आहिनि। आउं हुनखे सदर जे उहिदे ते ॾिसणु चाहियां थो। मख़तूम जमीलुज़्ज़मान जो वधीक चवणु हो त मुख़ालिफ़ हिन वक़्तु विढ़नि था, हुकूमत ठहण खां पोइ अची असांजे दरनि ते वेहंदा आहिनि। अहम ख़बर नाज़रवा सां शेयर करे रहिया आहियूं। पीपी अॻवान मख़तूम जमीलुज़्ज़मान चयो आहे त पीपी अॻवाननि खे जल्दबाज़ी खां कमु न वठणु घुर्जे। सिंध टीवी सां कयल ॻाल्हि ॿोल में मख़दूम जमीलुज़्ज़मान चयो आहे त ज़िले सदर सैयद अली हुसैन शाह जामोट ख़ानदानी माण्हू आहे। असांजी फैमिलियुनि में बि वेझड़ाई रही आहे। उहो बरसात दौरान ॾुखे वक़्त में बि असां सां गॾु हो। उन मथां अदी फरियाल ऐं आसिफ अली ज़रदारी जा केतिरा ई थोरा आहिनि। आउं हुनखे सदर जे उहिदे ते ॾिसणु चाहियां थो। अवांखे ॿुधायूं पिया मख़तूम जमीलुज़्ज़मान जो वधीक चवणु हो त मुख़ालिफ़ हिन वक़्तु विढ़नि था, हुकूमत ठहण खां पोइ अची असांजे दरनि ते वेहंदा आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रवा सां शेयर करे रहिया आहियूं। पीपी अॻवान मख़तूम जमीलुज़्ज़मान चयो आहे त पीपी अॻवाननि खे जल्दबाज़ी खां कमु न वठणु घुर्जे। सिंध टीवी सां कयल ॻाल्हि ॿोल में मख़तूम जमीलुज़्ज़मान चयो आहे त ज़िले सदर सैयद अली हुसैन शाह जामोट ख़ानदानी माण्हू आहे। असांजी फैमिलियुनि में बि वेझड़ाई रही आहे। उहो बरसात दौरान ॾुखे वक़्त में बि असां सां गॾु हो। उन मथां अदी फरियाल ऐं आसिफ अली ज़रदारी जा केतिरा ई थोरा आहिनि। आउं हुनखे सदर जे उहिदे ते ॾिसणु चाहियां थो। मख़दूम जमीलुज़्ज़मान जो वधीक चवणु आहे त मुख़ालिफ़ हिन वक़्तु विढ़नि था, हुकूमत ठहण खां पोइ अची असांजे दरनि ते वेहंदा आहिनि। अहम ख़बर के हवाले से नाज़रवा के अपडेट करे रहिया आहियूं। पीपी अॻवान मख़तूम जमीलुज़्ज़मान चयो आहे त पीपी अॻवाननि खे जल्दबाज़ी खां कमु न वठणु घुर्जे। तफ़सील मालूम कंदासीं हिन हवाले सां सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर मुमताज़ बिलाल खां। मुमताज़, कहिड़ा वधीक छा चवणा आहे हिन मामले जे हवाले सां मख़तूम जमीलुज़्ज़मान जो? जाती मामला है पर पार्टी या डिसिप्लिन इंडिया है उनमें जिले सदर खानदानी मानू है बचने में चर्चा देने जिले सदर है अभी फरियाल जरदारी काफ़ी थोड़ा है पार्टी मामलो हल थी उनजो चवणो आहे त मुखालिफ़ जेके इलेक्शन अचनि पोइ असांजी मुखालिफ़त कंदा आहिनि ऐं इक़्तिदार में अचण में वक़्तु वरी असां वेठा हूंदा आहिनि। उनजो चवणु आहे त ईंदड़ जेके चूंडूं आहिनि उनमें इंशाल्लाह पीपल्स पार्टी पारां नामज़द कयल समूह सॼे ज़िले में क्लीन स्वीप कंदा। उनजो त पीपल्स पार्टी हमेशह असूलनि ते सौदेबाज़ी न कई आहे ऐं बचेरी ज़िले समेत सॼी सिंध में पीपल्स पार्टी जा उम्मीदवार करणु थींदा। ठीकु आहे, वॾी महिरबानी मुमताज़ बिलाल अपडेट करण लाइ।